Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. तीनों अरकान ने इत्तफाक राय से शहबाज शरीफ का नाम नैब की दरख्वास्त को तस्लीम करते हुए ECL में डालने की कैबिनेट को सिफारिश की है। ये भाग ही सहरी के वक्त जो है वो हदैबिया के केस के खुलने की वजह से रहे थे। वो इंटीरियर मिनिस्ट्री को रिव्यू की दरख्वास्त दे सकते हैं 15 दिन के अंदर अंदर। कोई मेडिकल ग्राउंड नहीं हमें बताई गई। अब अगर शहबाज शरीफ को इस वक्त जाने दिया जाता या जले जाते तो वो तमाम केसेस जो हैं वो अल्तवा का शिकार हो जाते। जो केस हल नहीं हुआ वो हुदैबिया पेपर मिल का केस है। मुस्लिम लीग नून आपको पता है कि गुमराह करने का नैरेटिव बुनने में माहिर हो चुकी है पिछले कुछ सालों से। वो ये नैरेटिव बिल्ड कर रहे हैं कि जैसे हुदैबिया पेपर मिल के केस में इनकी बर्रियत हो गई थी, कि जिस तरह भी भागने की कोशिश कर रहे थे इस तरह माजी में भी जब ये हुदैबिया पेपर मिल जो कि पाकिस्तान में मनी लॉन्ड्रिंग के केसेस की वो कहते हैं मदर ऑफ ऑल केसेस है। वफाकी काबीना जी ज़ैली कमेटी अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जो नालो ECL में शामिल करण की सिफारिश करे छॾी। हतमी फ़ैसिलो वफाकी काबीना कंदी। वफाकी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त शहबाज शरीफ हुदैबिया केस खां भॼण जी कोशिश करे रहियो हो। ECL में नालो शामिल थियण बाद शहबाज शरीफ 15 ॾींहंनि अंदरि नज़रसानी जी दरख़्वास्त ॾेई सघे थो, जंहिं ते 90 ॾींहंनि अंदरि फ़ैसिलो करे सघिजे थो। शहबाज शरीफ पाण नवाज़ शरीफ जो ज़ामिन आहे। शहज़ाद अकबर चयो त शहबाज शरीफ परे हलियो वञे हा त केतिरा ई केसिस रोले जो शिकार थी वञनि हा। फ़नी बुनियादनि ते हुदैबिया केस बंदि ज़रूर आहे पर ख़त्म नाहे थियो। हिक राय आहे त हुदैबिया केस ॿीहर खुली नथो सघे। नवां सबूत मिलण बाद केस ॿीहर खोले सघिजे थो। हुदैबिया केस मदर ऑफ ऑल करप्शन केसिस आहे। ईद उल फितर सुभाणे थींदी या न, शवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटीअ जो इजलास जारी। मुल्क जी कुंड कुछ मां शाहिदियूं गॾु कयूं पियूं वञनि। हतमी ऐलान मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी कंदी। मौसमियात खाते जो चवणु आहे त झुड़ाली मौसम जे करे चंड नज़र अचण जा इम्कान घटि आहिनि। किथे बि चंड जी उमिरि 20 कलाक 40 मिंट नाहे। गुज़िरियल ॾींहुं उत्तर वज़ीरिस्तान में शवाल जो चंड नज़र अचण जी दावा कंदड़ मौलवी ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। जो ईद की नमाज है वो एहतियात बरतें। ईद की नमाज में खुले जो मकामात हैं वहाँ पे अदा की जाए। उस तरह ना मिले जो गले लगाना होता है और गर्म जोशी से दूर से भी एक दूसरे को ईद मुबारक दे सकते हैं। 2-4 दफ़ा जमात की जाए। होम डिलीवरी की तो इजाज़त थी रेस्टोरेंट्स को, टेक अवे की भी है। गुजारिश है कि SOPs पर अमल किया जाए। वो एक गैर आइनी, गैर कानूनी, गैर इखलाकी लेटर था जिसको सिंध गवर्नमेंट हमारी कैबिनेट मुस्तरद कर चुकी है। क्या ऐसा लेटर किसी सूबे की इंतजामिया को लिखा जा सकता है? क्या ये नैब का डोमेन है कि वो इस तरह का लेटर लिखे? और इस तरह के लेटर उन्होंने किसी और सूबे में भी लिखे? पूरा यकीन है कि चेयरमैन नैब इसमें सख्त एक्शन लेंगे और ये इंक्वायरी करेंगे। सिंध काबीना सरकारी मुलाज़मनि बाबति नैब जे ख़त खे गैर कानूनी ऐं गैर आइनी करार ॾेई चुकी आहे। छा नैब पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा सूदो ॿियनि सूबनि खे बि अहिड़ो ख़त लिखियो? उमीद त नैब चेयरमैन मामले जी जांच करे सख़्त एक्शन खणंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि टास्क फोर्स जे इजलास बाद सुतमा वारे वज़ीर जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त ईद नमाज़ खुलियल जाइ ते शिफ्ट्स में अदा कई वेंदी। ईद ते हिक ॿिए खे भाकुर पाइण खां पासो करणु घुरिजे। परे खां बि ईद मुबारक ॾेई सघिजे थी। माण्हू पंहिंजे प्यारनि ॾांहुं वञण खां बि पासो कनि। रेस्टोरेंट्स खे होम डिलीवरी ऐं टेक अवे जी इजाज़त ॾिनी वई आहे। SOPs जी भञकड़ीअ ते सख़्त एक्शन खंयो वेंदो। अनवर मंसूर साहब अवां इंटरव्यू में मूं ते कूड़ा इल्ज़ाम मढ़े सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी तौहीन कई आहे। जस्टिस कादी फायज़ ईसा जी घरवारी सरीना ईसा अॻूणे अटॉर्नी जनरल अनवर मंसूर खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो। अनवर मंसूर खां माफ़ी वठण जो मुतालबो। सरीना ईसा ख़त में लिखियो त FBI जी ॻुझी रिपोर्ट ताईं रसाई जो मतिलबु अनवर मंसूर हिकु ॿी साज़िश में मुलविज़ आहे। कूड़नि इल्ज़ामनि ते माफ़ी न वठण जी सूरत में जवाबु ॾिनो वेंदो।
करना हुयो न साईं दरिया को पार हुयो नालो असांखे कंहिंजो न ईंदो आहे बाक़ी जेको आहे न उमर शहर जे जेको आहे न एसपी साहब आयो हिते असांखे वठी आयो पोइ भॼी विया असांखे काई ख़बर कोन्हे अलाए काॾे विया काॾे न विया पोइ असांखे पुलिस खणी आई असांखे इहा ख़बर न असांजे अखियूं ॿधल हुयूं तव्हांजो अखियूं खोलियो त किथे अची असांखे उते छॾे ॾिनई विच में पोइ हाणे इहो रस्तो सिधो थी रावती जे कचे मां मुखबी मोहनलाल जी बाजाबीअ सां पुलिस ऐं धाड़ेलनि जो गठ जोड़ वाखो घोटकी पुलिस जी पोरत खे मुक़ाबले में बाजाब कराइण वारी दावा रद्द मोहनलाल बाजाबी बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त धाड़ेलनि अखियुनि ते पटियूं ॿधियूं ऐं अध रस्ते ते छॾे ॾिनो धाड़ेलनि चयो त तव्हांजी आज़ादी थी वई आहे पुलिस पाण ई तव्हांखे वठी वेंदी पुलिस ऐं धाड़ेलनि विच में मुक़ाबलो न थियो हो घोटकी पुलिस रावती भरिसां धाड़ेलनि सां मुक़ाबले दौरान मुखबी मोहनलाल खे बाजाब कराइण जी दावा कई हुई पुलिस दावा बावजूद धाड़ेलनि जे ॿिनि सहूलियतकारनि जी गिरफ़्तारी हेल ताईं ज़ाहिर न कई हुर्रियत मोहनलाल जी बाजाबीअ वारे मामले ते धाड़ेल राहिब शहर जो वीडियो बयान बि मंज़र आम ते अची वियो वीडियो में धाड़ेल राहिब शहर पुलिस जी मुक़ाबले वारी दावा रद्द कंदे चयो आहे त घोटकी पुलिस जी चढ़ाइण वारी दावा कूड़ी आहे बख़्तरबंद गाॾियुनि जा पुराणा वीडियोज़ ॾेखारिया विया कचे में पुलिस जो को बि ऑपरेशन नाहे थियो मोहनलाल जी बाजाबी राजूनी ज़रिए अमल में आई संदसि नियाणियुनि ऐं ॿारनि जो रोअण ॾिसी धाड़ेलनि मोहनलाल खे आज़ादु कयो राहिब शहर एसएसपी घोटकी जी दावा रद्द कंदे चयो आहे त मोहनलाल जे अगवा मामले में संदन को बि हथु न आहे एसएसपी घोटकी कूड़ी दावा कई त असां खेसि अगवा कयो करमपुर वेझो अगवा थियल अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी बाज़ियाब न थियो धाड़ेलनि तरफ़ां वारिसनि खां 40 लख रुपया भुंग तलब मुखबी अब्दुल हफ़ीज़ बिजाराणी जे भाउ निसार बिजाराणी टाइम न्यूज़ खे ॿुधायो त धाड़ेलनि फ़ोन ते भाउ सां ॻाल्हाए 40 लख रुपया भुंग तलब कयो आहे ऑडियो में मुखबी भाउ खे मिंथू करे रहियो आहे त ज़मीन विकिणी खेसि आज़ादु करायो धाड़ेल मथसि तशदुद कनि था मुखबी जी ऑडियो कॉल वायरल थियण बाद संदसि घर में कोहराम जामशोरो मां अगवा थियल टैक्सी ड्राइवर असदुल्ला भुट जे वारिसनि खां 50 लख रुपया भुंग तलब चूंडको मां 4 साल अॻु अगवा ॼाणायल नौजवान फतेह मोहम्मद शर बाज़ियाब न थियो वारिसनि जो एहतिजाज लखी गुलाम शाह वेझो 22 ॾींहं अॻु अगवा थियल पोहरत सुहारो पहोड़ जे वारिसनि खां 25 लख रुपया भुंग तलब पाकिस्तान में कोरोना वायरस खे वधीक 104 शहरनि दम ॾेई छॾियो 24 कलाकनि दौरान 2869 नवां केसिस रिपोर्ट केसिस मस्बत अचण जी शरह 7% खां वधीक रही वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त 16 मई खां 30 सालनि ताईं जे शहरनि जी कोरोना वैक्सीन लाइ रजिस्ट्रेशन शुरू थींदी लाड़काणो में औरत समेत 3 मरीज़ कोरोना विकी हयातियूं विञाए वेठा पोतुनि में लाड़काणो वासियुनि 75 सालनि जी रज़िया बेगम कंबरवासी फैज़ मोहम्मद ऐं 12 जो रहवासी अब्दुल कादिर शामिल सिंध में ईद जी मोकलुनि दौरान बि कोरोना वैक्सीन जा सेंटर्स खुलियल रखण जो ऐलान नोटिफिकेशन मूजिबि 13 खां 16 मई ताईं वैक्सीनेशन सेंटर्स खुलियल रहंदा सिंध जे केतिरनि ई शहरनि में लॉकडाउन दौरान बि शटर बंदि करे कारोबार जारी हैदराबाद में इंतिज़ामिया रेशम गली खे चइनी पासनि खां रंडकूं रखी सील करे छॾियो बाज़ार ॾांहुं वेंदड़ रस्तनि ऐं घिटियुनि खे कंडेदार तारूं ऐं कनातूं रखी बंदि कयो वियो पुलिस नफ़री बि मुक़ररु इसराइल ऐं फ़लस्तीनियुनि में छिकताण तेज़ गज़ा पट्टी में इसराइली बमबारी 13 ॿारनि समेत 43 फ़लस्तीनी शहीद हज़ार खां वधीक ज़ख़्मी इसराइली हमले में गज़ा में घड़मार इमारत तबाह हमास तरफ़ां इसराइली शहर तल अबीब लद ऐं हालोन शहरनि ते 130 खां वधीक रॉकेट्स फायर 3 इसराइली मारिजी विया 70 खां वधीक ज़ख़्मी तेल पाइपलाइन रिफाइनरी ऐं हिकु टीवी चैनल जी ऑफिस मुकमल तौर तबाह ॿिन्ही तरफ़ां हिक ॿिए मथां रॉकेट हमलनि सबबि माण्हुनि में ख़ौफ़ इसराइल पंहिंजनि शहरनि में हंगामी सूरतहाल लागू करे छॾी मां पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहियां ऐं असां गज़ा सां गॾु आहियूं वज़ीर आज़म इमरान ख़ान
गज़ा में इसराइली जारहियत जी मज़म्मत कंदे फ़लस्तीनियुनि सां ॿधीअ जो इज़हार कयो आहे। आलमी बिरादरी मस्जिद अक्सा ते हमिलो ऐं फ़लस्तीनियुनि ते क़त्लाम जो नोटिस वठे। वज़ीर आज़म ट्वीट में नामियारे दानिश्वर नॉम चॉम्स्की जी पोस्ट बि शेयर कई। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ, राजा परवेज़ अशरफ ऐं ॿियनि अॻवाननि तरफ़ां फ़लस्तीनी सफ़ारतखाने आमद इसराइली जारहियत जी मज़म्मत कई। परॾेही वज़ीर मखदूम शाह महमूद कुरैशी चयो आहे त कुझु अंसरनि जी पाक सऊदी लाॻापा ख़राब करण जी कोशिश नाकाम थी। वज़ीर आज़म इमरान ख़ान वली अहद जी दावत ते सऊदी अरब जो दौरो कयो। ईद खां पोइ सऊदीअ जो आला सतही वफ़द पाकिस्तान ईंदो। सऊदी अरब पंहिंजे मुल्क में लखे पाकिस्तानियुनि लाइ रोज़गार जा मौक़िया पैदा करे रहियो आहे। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त ॾखण पंजाब में सेक्रेटेरिएट जो क़याम वॾी अॻभराई आहे। हेस्को ऐं सेप्को ईद उल फितर जा 3 ॾींहं बिजलीअ जी लोड शेडिंग न करण जो ऐलान करे छॾियो। लाॻापियल इख़्तियारनि खे हिदायतूं जारी। हेस्को ऐं सेप्को जो चवणु आहे त ईद जा 3 ॾींहं बिजलीअ जी मुकमल फ़राहमीअ लाइ समूरा इंतज़ाम मुकमल आहिनि। ऑपरेशनल स्टाफ हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ ऑफिसिस में मौजूदु रहंदो। पीर जो ॻोठ लॻु ॻोठ जीअंद ख़ान जुणेजो में मीरबहर बिरादरी जी ॿिनि धुरनि में छेड़ो। फायरिंग में पसंदी शादी कंदड़ नौजवान गाज़ी ख़ान मीरबहर ज़ख़्मी, नाज़ुक हालत में खैरपुर रेफर। ॻोठाणनि मूजिबि ॿी धुर वरी पलांद में नारी जे भाउ बाबर मीरबहर खे यरग़माल बणाए वरितो। पुलिस जे वाक़े खां अणॼाण धुरनि में छिकताण तेज़ थी वई। घारो वेझो क़ौमी शाहराह ते सुज़ुकी टायर बस थियण सबबि कल्टी। हिकु औरत मुसमा सलमा सोलंकी फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। फौती औरत जो लाश ऐं समूरा ज़ख़्मी सिविल अस्पताल ठट्टो मुंतक़िल। सन वेझो इंडस हाईवे ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, नौजवान इमरान ख़ासकेली फौत थी वियो। पुलिस कार तहवील में वठी छॾी। कराची में थियल रतु जी रांदि 12 मई वाक़े खे 14 साल मुकमल। मुतासिर अॼु बि इंसाफ़ जे ओसीअड़े में वेठल। 12 मई 2007 ते तॾोके चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी जी आमद ते कराचीअ जे रोडनि ते रतु वहायो वियो। फायरिंग ऐं विगोड़नि में 50 खां वधीक क़त्ल ऐं दर्जने शहरी ज़ख़्मी थिया हुआ। नाक़िस जांच ऐं कमज़ोर प्रोसिक्यूशन सबबि केस जा 21 जवाबदार ज़मानत ते आज़ादु थियल। 12 मई सान्हे जो केस अञा ताईं दहशतगर्दी टोड़ अदालत में हलंदड़। लाहौर जी अदालत बग़ावत केस में नून लीग MNA जावेद लतीफ़ खे 14 ॾींहनि जे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। जावेद लतीफ़ अदालत खां सवाल कयो त ॿुधायो वञे त संदसि ॾोह कहिड़ो आहे। पंहिंजे घर खे ठीकु करण जी ॻाल्हि करण ते गद्दार करार ॾिनो पियो वञे। गरीब आदमी अफोर्ड ही नहीं कर सकता। हम तो रो रहे हैं, यही पूछ रहे हैं कि 500 रुपये किलो हो गया, जो कभी 200-250 रुपये किलो था। सब कुछ ही महंगा है, जो भी ले लो सारा कुछ महंगा है। गवर्नमेंट जो कोई चेकिंग बैलेंस ना है, कुछ भी ना है, वो गवर्नमेंट पुछा ही नहीं करे। गरीब माण्हू जो 500 रुपया कमाइण वारो छा वठंदो? किलो मुर्गी भी 500 रुपए जी। सरमाएदार भी चवंदो बाबा कम आहे कोन, पैसा आहिनि कोन, वञी घर वेही रहो। ईद खां अॻु महांगाई जो तूफ़ान बर्पा। कराची में भाॼियुनि ऐं मेवनि जा अघ चोट चढ़ी विया। लाड़काणो, हैदराबाद ऐं सखर में कुकड़ जो गोश्त 500 रुपया फ़ी किलो थी वियो। महांगाई अवाम जी चेल्ह चिॿी करे छॾी। ऐं सिजावल में कर्ज़ जा पैसा न ॾियण तां बासर जो पोहरियत ते वहशियाणो तशदुद ऐं तज़लील। बासर गली किनात पोहरियत लियाकत नारे जो खे घरां खंभे शहर जे विच चौक ते बिजलीअ जे पोल सां ॿधी छॾियो। शहरनि जे एहतजाज बाद पुलिस पोहरियत खे छॾाए बासर खे गिरफ़्तार कयो। पुलिस मथां 10,000 रुपयनि एवज़ बासर खे आज़ादु करण जो बि इल्ज़ाम।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली ख़ार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स मां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ।